ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 16/12/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार इहा आहे पावन ठहिण जी पढ़ाई। सभु पढ़ाइनि सां सहज आहे। इन में ॿार जवान बूढ़ा सभु पढ़ी सघंदा आहिनि। इनखे सिर्फ़ु 84 जन्मनि खे ॼाणणो आहे। छा करिणो आहे? सिर्फ़ु 84 जन्मनि खे ॼाणणो आहे। ये पढ़ाई आहे। हिन में पावन ठहिण जी पढ़ाई ॾाढी सहज आहे। इनखे ॿार जवान बूढ़ा सभु पढ़ी सघंदा आहिनि। सिर्फ़ु छा आहे? 84 जन्मनि खे ॼाणणो आहे। प्रश्न आहे, हर हिकु नंढे व वॾो खे कहिड़ी प्रैक्टिस ज़रूरु करणी खपे? हर हिकु नंढे व वॾे खे कहिड़ी प्रैक्टिस ज़रूरु करणी खपे? उत्तर आहे, हर हिक खे मुरली हलाइण जी प्रैक्टिस ज़रूरु करणी खपे। छो जी तव्हां मुरलीधर जा ॿार आहियो न। अगरि मुरली न हलाईंदा त ऊच पद कीअं पाए सघंदव? कंहिंखे ॿुधाईंदा रहो त मुख खुलंदो वेंदो। तव्हां हर हिक खे बाप समान टीचर ज़रूरु ठहिणो आहे। जो पढ़ंदा आहिनि उहो आहियो उहो पढ़ाइणो बि आहे। नंढा ॿारनि खे बि पढ़ाई पढ़ण जो हक़ु आहे। उहो बि बेहद जे बाप जो वरसे जो अधिकारी आहिनि। ओम शांति। हाणे ईंदी आहे शिव बाबा जी जयंती। उन ते कीअं सम्झाइणो खपे? बाप तव्हांखे सम्झायो, वैसे तव्हांखे पोइ ॿियनि खे बि सम्झाइणो आहे। ॾिसो, बाबा जे सम्झाइण ते केॾी ख़ुशी थींदी आहे, केॾो नशो चढ़ंदो आहे। त उहा स्थिति असांखे धारण करे ॿियनि खे सम्झाइणो आहे त उन्हनि खे बि ख़ुशी ऐं नशो चढ़े। ईअं त न, बाबा जीअं तव्हांखे पढ़ाईंदो आहे उहो बाबा खे ई सभिनि खे पढ़ाइणो आहे। शिव बाबा तव्हांखे पढ़ायो अथई, ॼाणंदा आहियो हिन शरीर द्वारा पढ़ायो आहे। बराबरि असां शिव जी जयंती मल्हाईंदा आहियूं। असां नाम बि शिव जो वठंदा आहियूं। उहो त आहे ई निराकार, उनखे शिव चइबो आहे न। उहो माण्हू चईंदा आहिनि शिव त जनम मरण रहे था। उन्हनि जी पोइ जयंती कीअं थींदी? इहे त तव्हां ॼाणंदा आहियो। कीअं नंबरवार मल्हाईंदा ईंदा आहियूं न, मल्हाईंदा ई रहंदासीं। त उन्हनि खे सम्झाइणो पए। बाप अची करे हिन तन जो आधार वठंदा आहिनि। मुख त ज़रूरु खपे, इन करे गौमुख जी बि महिमा आहे। ये राज़ जरा पेचीलो आहे। शिव बाबा जे ऑक्यूपेशन खे सम्झणो आहे। असांजो बेहद जो बाप आयो आहे, उन्हनि सां ई असांखे बेहद जो वरसो मिलंदो आहे। बराबरि भारत खे बेहद जो वरसो हुयो ऐं ॿियो कंहिंखे बि न हुयो। भारत खे ई सचखंड चइबो आहे, बाप खे ई ट्रुथ चइबो आहे न। त इहे ॻाल्हियूं सम्झाइणियूं पवंदियूं आहिनि। पोइ कोई खे जल्दी सम्झ में न ईंदो आहे, त इहे ॻाल्हियूं सम्झाइणी पवंदियूं आहिनि। ॿियो, कोई खे जल्दी सम्झ में न ईंदो आहे, कोई झटि सम्झी वेंदा आहिनि। इहे योग ऐं एजुकेशन ॿई खिसकण वारी चीज़ आहे। उन में बि योग ज़्यादा खिसकंदो आहे। नॉलेज त ॿुधी में रहंदी आहे, बाक़ी यादि ई घड़ी घड़ी भूलजंदा आहिनि, भुली वेंदा आहिनि। नॉलेज त तव्हांजी ॿुधी में आहे ई कि असां कीअं 84 जन्म वरिता आहिनि। जंहिंखे इहा नॉलेज आहे उहो ॿुधी सां सम्झी सघंदो आहे कि जो पहिरियों नंबर में ईंदा आहिनि उहे ई 84 जन्म वठंदा आहिनि। पहिरियों ऊच लक्ष्मी नारायण खे चईंदासीं। नर सां नारायण ठहिण जी कथा बि नामी गिरामी आहे। पूर्णमासी ते ॾाढा जॻह सत्यनारायण जी कथा हलंदी आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो सचमुच बाबा द्वारा नर सां नारायण ठहिण जी पढ़ाई पढ़ंदा आहियूं। इहा आहे पावन ठहिण जी पढ़ाई। ॿियो आहे बि सभु पढ़ाई सभु बिल्कुलु सहज। इहा पावन ठहिण जी पढ़ाई आहे ऐं सभु पढ़ाइनि खां बिल्कुलु सहज आहे। 84 जन्मनि जे चकर खे ॼाणणो आहे। पोइ इहा पढ़ाई सभिनि जे लाइ हिकु ई आहे। त असां आत्मायूं ख़ुदि ऐं ॿियनि खे पावन ठहिण जी पढ़ाई था पढ़ायूं, है न। 84 जन्मनि जे चकर खे ॼाणणो आहे। पोइ इहा पढ़ाई सभिनि जे लाइ हिकु ई आहे। बूढ़ा ॿार जवान जो बि आहिनि
सभिनि जे लाइ हिकु ई पढ़ाई आहे। नंढे ॿारनि खे बि हक़ु आहे। अगरि माउ बाप हिननि खे थोरो थोरो सेखारींदो रहे त टाइम ॾाढो पियो आहे, है न। अगरि माउ बाप हिननि खे थोरो थोरो सेखारींदो रहे त टाइम त ॾाढो पियो आहे। ॿारनि खे बि इहे सेखारिबो आहे कि शिव बाबा खे यादि करो। आत्मा ऐं शरीर ॿिन्हिनि जो बाप अलॻि अलॻि आहे। आत्मा ॿार बि निराकार त बाप बि निराकार। इहे बि तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे कि उहो निराकार शिव बाबा असांजो बाप आहे। केतिरो नंढो आहे न। इहे सुठी रीति यादि रखिणो आहे, भुलिजणो न खपे। असां आत्मा बि बिंदी मिसल नंढी आहियूं। ईअं न कि मथे वेंदासीं त वॾा ॾेखारे में ॾींदासीं, हेठि नंढा थी वेंदासीं, न। उहो त आहे ई बिंदी। मथे में वेंदा त तव्हांखे जीअं ॾिसण में ई न ईंदा। बिंदी आहे न, बिंदी छा ॾिसण में ईंदी। हिन ॻाल्हियुनि खे ॿारनि खे सुठी रीति वीचार बि करिणो आहे। हिन ॻाल्हियुनि जो असां आत्मा मथां खां आया आहियूं शरीर सां पाठ वॼाइण। आत्मा घटिदी वधंदी न आहे। ऑर्गन्स पहिरियों नंढा पोइ वॾा थींदा आहिनि। आत्मा घटिदी वधंदी न आहे, ऑर्गन्स नंढा वॾा थींदा आहिनि। हाणे जीअं तव्हां सम्झियो आहे उअं ॿियनि खे बि सम्झाइणो आहे। इहे त ज़रूरु नंबरवार आहिनि। जो जेतिरो पढ़ियो आहे ओतिरो ई ॿियनि खे बि पढ़ाईंदो। सभिनि खे टीचर बि ज़रूरु ठहिणो आहे सेखारण लाइ। बाप में त नॉलेज आहे, उहा एतिरी नंढी सी परमात्मा आहे। बाप में त नॉलेज आहे, उहा एतिरी नंढी सी परमात्मा आहे, सदैव परमधाम में रहंदी आहे। हिते हिकु बार संगम ते ईंदा आहिनि। बाप खे पुकारंदा बि तॾहिं आहिनि जॾहिं ॾाढा दुखी हूंदा आहिनि। चवंदा आहिनि अची करे असांखे सुखी ठाहियो। ॿार हाणे ॼाणंदा आहिनि असां पुकारंदा रहंदा आहियूं, बाबा अची करे असां पतित दुनिया सां नई दुनिया सतयुगी पावन दुनिया में वठी हलो, अथवा हुते वञण जो रास्तो ॿुधायो। उहे बि जॾहिं ख़ुदि अचनि तॾहिं त रास्तो ॿुधाइनि न। बाबा त चवंदा मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां। उहे ईंदा तॾहिं त दुनिया खे बदिलणो हूंदो न। इहा ॾाढी सिंपल ॻाल्हि आहे, नोट करिणो आहे। बाबा अॼु इहे सम्झाईं, असां बि ईअं सम्झाईंदा आहियूं, है न। जीअं अॼु जो मुरली में आहे न, उहो ॻाल्हियूं असांखे ॿियनि खे उअं ई सम्झाइणी आहिनि, उअं ई नशे में। जीअं असां ॿुधंदा आहियूं, अच्छा बाबा ईअं चयईं त बाबा जी ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी ख़ुशी थींदी आहे न। ईअं असांखे बि ॿुधाइणो आहे त ॿियनि खे बि ईअं ख़ुशी थिए। अहिड़ी प्रैक्टिस कंदे कंदे मुख खुली वेंदो। तव्हां मुरलीधर जा ॿार आहियो, तव्हां मुरलीधर, त तव्हांखे मुरलीधर ज़रूरु ठहिणो आहे। जॾहिं ॿियनि जो कल्याण कंदव तॾहिं त नई दुनिया में ऊच पद पाईंदव न। उहा पढ़ाई त आहे हितां जे लाइ, इहा आहे भविष्य नई दुनिया जे लाइ पढ़ाई। दुनियावी पढ़ाई त हितां जे लाइ, इहा त भविष्य नई दुनिया जे लाइ पढ़ाई आहे। हुते त सदैव सुखी सुख आहे। हुते 5 विकार तंग करण वारा हूंदा ई न आहिनि। हिते रावण राज्य अर्थात पराए राज्य में असां आहियूं। तव्हां ई पहिरियों पंहिंजे राज्य में हुयो। तव्हां चवंदा नई दुनिया, पोइ भारत खे ई पुराणी दुनिया चइबो आहे। गायन बि आहे न, नई दुनिया में भारत सोने, नई दुनिया में भारत हिकु गीत आहे न। ईअं न कि चवंदासीं नई दुनिया में इस्लामी भौती। नई दुनिया में भारत ई हूंदो, बाक़ी सभु जॻह पिकनिक जा स्थान हूंदा। हाणे तव्हांजी बुद्धि में आहे, बाप अची करे असां ॿारनि खे जगाईंदा आहिनि। ड्रामा में पार्ट या उन्हनि जो भारत खे ई अची करे स्वर्ग ठाहींदा आहिनि। बाबा सभिनि आत्माउनि खे जगाईंदा आहिनि, भारत खे अची करे स्वर्ग ठाहींदा आहिनि। भारत ई पहिरियों देश आहे। भारत पहिरें देश खे ई स्वर्ग चइबो आहे। भारत जी आयु बि लिमिटेड आहे। लख वर्ष चइण, इहे त अनलिमिटेड थी वई। लख वर्ष जी कोई ॻाल्हि न आहे न। जबकि मकान बि ठाहींदा आहियूं त हुनजी पर्टिकुलर आयु थींदी आहे।
हर हिकु चीज़ जी आयु थींदी आहे 1 साल 2 साल 5 साल। त हिते लाखों वर्ष जी त कोई चीज़ चई न सघे। लाखों वर्ष जी कोई ॻाल्हि स्मृति में बि न अची सघे। नयो भारत हुयो, हाणे उहो ई नयो भारत पुराणो थी वियो आहे। त पुराणो चईंदासीं, भारत ई नई दुनिया हूंदी, भारत ई नई दुनिया हूंदी। तव्हां ॼाणंदा आहियो असां हाणे नई दुनिया जा मालिक था ठहूं। बाप राय ॿुधाईंदा आहिनि, मूंखे यादि करो त तव्हांजी आत्मा नई प्योर ठही वेंदी। पोइ तव्हांखे शरीर बि नयो सतो प्रधान मिलंदो। आत्मा शरीर ॿई सतो प्रधान ठहींदा आहिनि। तव्हांखे राज्य मिलंदो ई आहे सुख जे लाइ। इहे बि ड्रामा अनादि ठहियल है न। तव्हांखे राज्य मिलंदो ई आहे सुख जे लाइ। इहे बि ड्रामो अनादि ठहियल आहे। बाबा चवनि था नई दुनिया में सुख ऐं शांती आहे। हुते कोई तूफ़ान आदि न हूंदो आहे। नई दुनिया में सुख ऐं शांती आहे। हुते कोई तूफ़ान आदि न हूंदो। बेहद जी शांती में सभु शांत थी वेंदा आहिनि। हिते त अशांती आहे त सभु अशांत थी वेंदा आहिनि। सत्युग में सभई शांत हूंदा। वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि। ये अनादि ठहियल हिकु खेल आहे। इहे बेहद जी ॻाल्हियूं आहिनि। उहा हद जी बैरिस्टरी इंजीनियर आदि जी पढ़ाई। हाणे तव्हांजी ॿुधी में इहे बेहद जी नॉलेज आहे। कीअं सृष्टि सतो प्रधान खां तमो प्रधान ठहींदी आहे, कीअं आत्मा ई सतो प्रधान खां तमो प्रधान ठहींदियूं आहिनि, कीअं पहिरियों हिन सृष्टि ते सिर्फ़ु भारत ई हुयो जेके स्वर्ग चईंदा हुया, है न। भारत में ई माण्हू रहंदा हुया, बाक़ी जॻह पिकनिक स्थान केतिरा थोरा सा माण्हू हूंदा। केॾी वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि न। उहो वीचार करो, सभी आत्मायूं मथे ऐं असां थोरा सा ई आत्मायूं हिन सृष्टि ते रहंदासीं। त बाबा असांखे चवनि था इहे वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि। इहे अनादि ठहियल ड्रामो आहे, बेहद जी ॻाल्हियूं आहिनि। उहा हद जी पढ़ाई आहे। हाणे तव्हांजी ॿुधी में बेहद जी नॉलेज आहे। हिकु ई बार बाप अची करे बेहद जे ड्रामे जो राज सम्झाईंदा आहिनि। अॻियां त इहे नाम बि न ॿुधियो हूंदो कि बेहद जो ड्रामो कीअं हलंदो आहे। हाणे सम्झंदा आहियो सत्युग त्रेता ज़रूरु पास्ट थी वियो। उन्हनि में हिननि जो राज्य हुयो। त्रेता में राम राज्य हुयो। पुठियां पोइ ॿिया धर्म आया आहिनि। इस्लामी, बौद्धिक, क्रिश्चन, सभु धर्मनि जो पूरो मालूम आहे। इहे सभु 2500 वर्ष जे अंदरि आहिनि। काथे 2500 वर्ष सिर्फ़ु हिकु धर्म ऐं काथे 2500 वर्ष में हेॾा सारा धर्म आया आहिनि। उन्हनि में 1250 वर्ष कलयुग आहे। सभु हिसाबु आहे न। ईअं त न सृष्टि जी आयु 2500 वर्ष आहे न। अच्छा, पोइ छा थियो वीचार कबो आहे। हिननि जे अॻियां बराबरि देवी देवता ईंदा, पोइ कलयुग ख़तमु थी वेंदो। त उहे बि हुया मनुष्य ई न, परंतु दैवी गुण वारा हुया। सूर्यवंशी, चंद्रवंशी 2500 वर्ष में, बाक़ी अध में ॿिया सभु धर्म वारा हूंदा। कहिड़ी वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि न। इन खां जास्ती त कोई हिसाब कढी न सघे। लाखों वर्ष छा हिसाब निकिरंदो। फुल, पौनो, अधु, चौथो, 4 हिसा आहिनि। सत्युग फुल, त्रेता सत्युग बि थियो त पौनो, त्रेता बि थियो त अधु, द्वापर बि थियो त चौथो। 4 हिसाब आहिनि। क़ाइदे से टुकड़ो टुकड़ो कंदा आहिनि। अधु में त इहा आहिनि। चईंदा बि सत्युग में सूर्यवंशी राज्य, त्रेता में चंद्रवंशी राम राज्य। इहे तव्हां सिद्ध करे बतलाईंदा आहियो त ज़रूरु सभिनि खां वॾी आयु उन्हनि जी हूंदी जो पहिरियों सत्युग में ईंदा। कल्प ही 5000 वर्ष जो आहे। उहो माण्हू 84 लख योनियूं चई ॾींदा आहिनि। त कल्प जी आयु बि लाखों वर्ष चई छॾी अथनि, है न। कल्प आहे ई 5000 वर्ष जो। उहो माण्हू लाखों योनियूं चई ॾींदा आहिनि। 84 लख योनियूं चई ॾींदा आहिनि। त कल्प जी आयु बि लाखों वर्ष चई छॾींदा आहिनि। भई एतिरी योनियूं एतिरे समय में कीअं ईंदियूं, परंतु ईंदी वेंदियूं आहिनि। जीअं जीअं माण्हुनि जो नेचर बदिलंदो आहे न,
ईअं ईअं योनियूं बि ईंदियूं रहंदियूं आहिनि, कोई मञे बि न। एतिरी वॾी दुनिया थी बि न थी सघंदी आहे। त बाप बि सम्झाईंदा आहिनि इहे सभु अज्ञान ऐं ज्ञान, इहे सभु अज्ञान ऐं ज्ञान आहे। ज्ञान किथां खां आयो इहे बि कंहिंखे पतो न आहे। ज्ञान जो सागर त हिकु बाप ई आहे, उहो ई ज्ञान ॾींदा आहिनि मुख सां। चईंदा आहिनि गौमुख, इन गौ माता सां तव्हां सभिनि खे एडॉप्ट कंदा आहिनि ब्रह्मा माता। इहे थोरी सी ॻाल्हि सम्झाइण में त ॾाढो सहज आहे। हिकु रोज़ु सम्झाए करे पोइ छॾे ॾींदा आहिनि त ॿुधी पोइ ॿियो ॻाल्हियुनि में लॻी वेंदी आहे। स्कूल में हिकु ॾींहुं पढ़ाइबो आहे या रेगुलर पढ़णो हूंदो आहे। नॉलेज हिकु ॾींहं में न सम्झबी आहे। बेहद जो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि त ज़रूरु बेहद जी पढ़ाई हूंदी न। बेहद जो राज्य भाग्य ॾींदा आहिनि बाबा असांखे। भारत में बेहद जो राज्य हुयो, ये लक्ष्मी नारायण बेहद जो राज्य कंदा हुया, बेहद ते राज्य कंदा हुया। बेहद जो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि त बेहद जी पढ़ाई पढ़ाईंदा न। बेहद जो राज्य ॾींदा। भारत में बेहद जो राज्य हुयो, ये लक्ष्मी नारायण बेहद जो राज्य कंदा हुया। इनखे इहे कंहिंखे इहे ॻाल्हियूं स्वप्न में बि न आहिनि जो पुछनि कि इन्हनि राज्य कीअं वरितो। उन्हनि में प्योरिटी जास्ती हुई, योगी हुया, इन करे आयु बि वॾी हूंदी आहे। असां ई योगी हुयासीं, पोइ 84 जन्म पोइ भोगी बि ज़रूरु ठहिणो आहे। 84 जन्म वठी करे, है न, द्वापर युग खां भोगीपन शुरू थियो, पोइ अंत ताईं पूरो भोगी थी वियासीं। हाणे वरी योगी ठहिया आहियूं। मनुष्य न ॼाणंदा आहिनि कि इहे बि ज़रूरु पुनर्जन्म में हूंदा देवी देवता। इन्हनि खे भॻवानु भगवती न चई सघिबो आहे। इन्हनि पहिरियों त कोई इन्हनि खां पहिरियों त कोई आहे न जे 84 जन्म वरिता आहिनि। पहिरियों त सतयुग में राज्य कंदा हुया, उहे ई 84 जन्म वठी हाणे नंबरवार हेठि ईंदा आहिनि। असां आत्मा ई सो देवता ठाहींदासीं, पोइ असां क्षत्रिय डिग्री कम थी वेंदी, पोइ वैश्य, पोइ ॿियो, पोइ शूद्र त बिल्कुलु डिग्री कम। घायल बि आहे न, पूज्य सो पुजारी। सतो प्रधान खां तमो प्रधान ठहींदा आहिनि। अहिड़े पुनर्जन्म, ईअं पुनर्जन्म वठंदे वठंदे हेठि ईंदा वेंदा आहियूं। हीअ केतिरो सहज आहे, परंतु माया अहिड़ी आहे जो सभु ॻाल्हियूं भुलाए ॾींदी आहे। त अॼु बाबा असांखे छा था चवनि, बेहद जो बाप असांखे बेहद जो ज्ञान ॾेई बेहद जी बादशाही ॾींदा आहिनि। ऐं पूरे चक्कर घुमाईंदा न बाबा, सतयुग त्रेता द्वापर कलयुग। इहे सभु पॉइंट्स इकट्ठी करे किताब आदि ठाहियो, लेकिन उहा त कुझु रहंदी न। ये टेम्पररी आहे। बाबा कोई गीता न ॿुधाई हुई। बाप त जीअं हाणे सम्झाइनि था ईअं ई सम्झायो हुई। उहो वेद शास्त्र आदि सभु पोइ ठाहींदा आहिनि, द्वापर खां ठाहींदा आहिनि। इहे सभु होल लॉट जो आहे, विनाश थींदो त इहे सभु जली वेंदो। सतयुग त्रेता में कोई किताब हूंदो ई न। पोइ भक्ति मार्ग में ठहींदा, केतिरी चीजूं ठहींदियूं आहिनि। रावण खे बि ॼाणंदा, रावण खे बि ठाहींदा आहिनि, परंतु बेसमझी सां। कुझु बि सम्झ न आहे। सम्झंदा आहिनि, बाप सम्झाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि रावण खे बि ठाहींदा आहिनि, परंतु बेसमझी सां, है न, बेसमझी सां रावण खे बि ठाहींदा आहिनि। कुझु बि ॿुधाए न सघंदा आहिनि कि 10 शो एॾो वॾो शो था ठाहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि, इहे हर वर्ष ठाहींदा आहिनि, जलाईंदा आहिनि। ज़रूरी असांजो वॾो दुश्मन आहे न, परंतु दुश्मन कीअं आहे इहे कोई न ॼाणंदा आहिनि। उहो सम्झंदा आहिनि सीता चुराए वरितईं, हिन करे शायदि दुश्मन आहे। राम जी सीता खे चुराए वरितईं त वॾो डाकू थी वियो न। कॾहिं चोरी कयईं, त्रेता में कयईं, व त्रेता जे अंत में। इन ॻाल्हियुनि ते वीचार कबो आहे, कॾहिं चोरी थियणी खपे।
त्रेता जे अंत में कंहिंखां राम जी सीता चोरी थी। कहिड़े राम जी सीता चोरी थी? भई राम में भी 12 गद्दियूं हूंदियूं त ज़रूर अंत वारे राजा जी सीता खे रावण चोरी कई, मतिलबु विकारनि पंहिंजे वश कयो हुनई न। राम सीता जी भी राजधानी हली छा? हिकु ही राम सीता हलिया छा? ये त शास्त्रनि में जी हिकु कहानी लिखी आहे। वीचार कबो आहे कहिड़ी सीता खे रावण हरण कई? 12 नंबर वारे, जेको त्रेता अंत में जो राजा रानी हूंदो न, 12 नंबर वारी गद्दी, 12 नंबर हूंदा आहिनि न राम सीता जा, त 12वें नंबर वारे जी सीता खे रावण चुराई। त कहिड़ी सीता चुराई? ज़रूर पिछाड़ी वारी हूंदी न। ये त चईंदा आहिनि न राम जी सीता चुराई। जॾहिं राम जे राज्य में सॼो समय हिक जो ही राज्य त न हूंदो न, ज़रूर डिनाइस्टी हूंदी। त कहिड़े नंबर जी सीता चुराई? 12 नंबर वारी। इहे सभु ॻाल्हियूं सम्झण जी आहिनि। तव्हां ॿार ॾाढी शीतलता सां कंहिंखे बि इहे राज सम्झाए सघंदा। जीअं हाणे बाबा असांखे ॿुधाया अथई, त असांखे ॿियनि खे बि शीतलता सां सम्झायो। बाप सम्झाईंदा आहिनि त उन्हनि खे पहिरियों राम जे बारे में ॿुधायो, पोइ रावण जे बारे में ॿुधायो, पोइ ॿुधायो कीअं सत्य त्रेता में त पवित्रता हुई, रावण त विकारनि खे चइबो आहे। त ज़रूर त्रेता जे अंत जॾहिं द्वापर अचणो वारो हूंदो तॾहिं चुरायो हुनई। बाप सम्झाईंदा आहिनि भक्ति मार्ग में मनुष्य केतिरा धक्का खाईंदा आहिनि, दुखी थी वेंदा आहिनि। जॾहिं अति दुखी थी वेंदा आहिनि तॾहिं रड़ियूं मारंदा आहिनि। बाबा हिन दुख सां छुड़ायो। रावण त कोई चीज़ न आहे, अगरि आहे त पंहिंजे राजा खे पोइ हर वर्ष मारदा छो आहिनि? रावण जी ज़रूरु स्त्री बि हूंदी, मंदोदरी ॾेखारींदा आहिनि न। मंदोदरी जो बुत ठाहे करे जलाई, ईअं कॾहिं ॾिठो न आहे, है न। रावण जी स्त्री जो बुत ठाहे करे जलाइण जो इहो न ॾिठो आहे। त बाप बि सम्झाईंदा आहिनि इहा आहे ही झूठी माया, झूठी काया, झूठो सभु संसार। हाणे तव्हां झूठे मनुष्य खां सचा देवता ठहींदा आहियो, फ़र्क़ु त आहे न। हुते त सिधे सच ॻाल्हाईंदा आहिनि, उहो आहे ही सचखंड, इहा आहे ही कूड़ो खंड, है न। उहो आहे सचखंड ऐं इहो आहे कूड़ खंड। त कूड़ ई ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। उहो सचखंड आहे, इहे कूड़ खंड आहे, त कूड़ ई ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। अच्छा, मीठे मीठे सिकियल दे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ। धारणा ज्ञान सागर बाप जो रोज़ बेहद जी पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि, न ते वीचार सागर मंथन करिणो आहे। जो पढ़ियो आहे उहो ॿियनि खे ॿुधाइणो आहे, ज़रूरु पढ़ाइणो आहे। इहे बेहद जो ड्रामो कीअं हलंदो आहे, इहे अनादि ठहियलु उहो ड्रामो वंडरफुल आहे। हिन राज खे सुठी रीति सम्झी करे पोइ ॿियनि खे सम्झाइणो आहे। जो पढ़ियो आहे उहो ॿियनि खे बि सम्झाइणो आहे। वरदाना पवित्रता जी श्रेष्ठ धारणा द्वारा हिकु धर्म जे संस्कार वारा समृद्ध सम्राट ठहो। असांजे स्वराज्य जो धर्म अर्थात धारणा आहे पवित्रता। असांजे स्वराज्य जो धर्म अर्थात धारणा आहे पवित्रता। हिकु धर्म अर्थात हिकु धारणा। स्वप्न व संकल्प मात्र भी अपवित्रता अर्थात ॿियो धर्म न हुजे।
अपवित्रता जी हिकदमि अविद्या ई थी वञे, है न। जाते पवित्रता आहे हुते अपवित्रता अर्थात व्यर्थ संकल्प विकल्प जो नाम निशान न हूंदो। अहिड़ा संपूर्ण पवित्रता जा संस्कार भरण वारा ही समर्थ सम्राट आहिनि। अहिड़ा संपूर्ण पवित्रता जा संस्कार भरण वारा ही समर्थ सम्राट आहिनि। हाणे जे श्रेष्ठ संस्कार जे आधार सां भविष्य संसार ठहींदो, है न। हाणे जे श्रेष्ठ संस्कारनि जे आधार सां ही भविष्य संसार ठहींदो। अहिड़ा संपूर्ण पवित्रता जा संस्कार भरण वारा ही समर्थ सम्राट आहिनि। हाणे जे श्रेष्ठ संस्कारनि जे आधार सां ई भविष्य जो संसार ठहींदो। हाणे जे संस्कार भविष्य संसार जो फाउंडेशन आहे। त हाणे जो संस्कार भविष्य संसार जो फाउंडेशन आहे। स्लोगन आहे विजयी रतन उहे ठहींदा आहिनि जंहिंजी सची प्रीत हिकु परमात्मा सां आहे, है न। असांजी प्रीत हिकु परमात्मा ते ई विश्वास रखी हुन ते ई निश्चय रखी हलंदासीं, तॾहिं ई असांजी हिन कलयुगी दुनिया में रहंदे हुए विजयी थींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।